नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठरी मीरवाह खां ख़बर ॾींदा हलूं त ठरी मीरवाह जे ॻोठ ज़फ़र अली शहर में ज़मीन ते बाआसर माण्हुनि पारां कब्ज़ो करण ते एहतजाज कयो वियो। ठरी मीरवाह जे ॻोठ ज़फ़र अली शहर में ज़री ज़मीन ते बाआसर माण्हू ज़बरदस्ती कब्ज़ो करे रहिया आहिनि। मौक़े ते वहीद अली शहर एहतजाज कंदे चयो त 1973 खां ज़री ज़मीन मुंहिंजे पीउ जे नाले ते जेका असांजी आहे। हिन चयो त बाआसर शख़्स रफ़ीक अलदीन अला उबायो शहर रहीम बख़्श शहर असांजी ज़मीन ते हथियारनि जे ज़ोर ते ज़बरदस्ती कब्ज़ो करणु चाहिनि था। 8 महीने खां ज़मीन गैराबाद लॻी पई आहे। असां ज़मीन ते वञूं था त फायरिंग कनि था ऐं मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। अगरि ज़मीन ते आया आहियो त अव्हांखे मारींदासीं। हिननि आला इख़्तियारनि खे पुरज़ोर अपील कंदे चयो त असां ग़रीब मिस्किन आहियूं, असांजो गुज़र सफ़र हिन ज़मीन ते आहे। 8 महीननि खां ज़मीन गैर आबाद लॻी पई आहे। असां फाका कशी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहियूं। हिननि ख़िलाफ़ एक्शन खणी कानूनी कार्रवाई कई वञे, असांखे पंहिंजी ज़मीन वापसि कराए ॾिनी वञे ऐं तहफ़ुज़ फराहम कयो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़।